अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा आहियूं। छा हाणे जेको आहे राणी जी शादी मीर सां कई वेंदी, इहो छाजे करे मीर छा ज़बरदस्ती राणी सां शादी कंदो ऐं भावल खे जेको आहे ॿधी करे उनजे साम्हूं इहो कमु थींदो, या वरी इहो नवाब खान जे चवण ते मीर इहो क़दम खणंदो जेको आहे राणी सां ज़ोरी शादी कंदो, निकाह कंदो। छा इहो मीर सिजावल सां मिली करे जेल में उते तशद्दुद कंदो राणी जे मथां? छा थींदो छा न थींदो सॼी कहाणी ॿुधाईंदासीं दोस्तों इन नंढड़े वीडियो में। पहिरियां खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहा हो त इनके फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हाणे सिजावल सॉरी मीर के नवाब खान शर्तूं रखंदो उनजी भेण वापसि करण जे लाइ। उहो इहा शर्तूं रखंदो, तूं जेको आहे राणी सां शादी कंदे निकाह कंदे पोइ तुंहिंजी भेण तोखे वापसि मिलंदी, न त न मिलंदी। ऐं भावल खे जेको आहे वञी करे उते रस्ते तां हटाईंदो हाशू, मां माण्हू तोखे ॾींदुसि ऐं हाशू उते वेंदो, भावल खे ॿधी करे उनजे साम्हूं उनजी धीउ जो ज़ोरी निकाह कयो वेंदो मीर सां। अन क़रीब इहे क़िस्तूं जेको अचण वारियूं आहिनि इन्हनि में इहो तव्हां ॾिसंदो, इहो ईअं सीन थियण वारो आहे ऐं इहो सरासर ज़ुल्म थियो वेंदो ऐं भावल जे साम्हूं इहो कमु थींदो। नवाब खान जे चवण ते मीर मजबूर थी करे पंहिंजी भेण खे छॾाइण जे लाइ नेठि इहो क़दम खणंदो दोस्तों। ऐं जॾहिं मूसा खे बाद में ख़बर पवंदी त पोइ इन लाइ मीर लाइ ऐं नवाब खान लाइ वॾियूं मुसीबतूं पैदा थींदियूं। छाजे करे मूसा काफ़ी क़िस्तनि ताईं तव्हांखे नज़र न ईंदो, छो त हू ज़ख़्मी आहे। उन खे भावल हिकु पासे इस्पताल में जेको आहे छॾे आयो आहे, हिकु पासे दोस्तनि वटि उनजो इलाजु हली रहियो आहे। काफ़ी क़िस्तनि खां पोइ मूसा ऐं जेको आहे तव्हांखे सिजावल गॾु नज़र ईंदा, लेकिन अन क़रीब सिजावल बि तव्हां ॾिसंदो दोस्तों घणो गंद करण वारो आहे, नेठि ज़ाहिर थियण वारो आहे। ऐं ड्रामे जो नओं रुख मटिबो दोस्तों, काफ़ी नवां अदाकार बि हाणे तकरार ड्रामे में अची वेंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामो ख़तमु थियण वारो आहे, लेकिन तकरार ड्रामो ज़बरदस्त मूड में अची वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, सब्सक्राइब चैनल खे ज़रूर कंदा। ख़ुदा हाफ़िज़।